ख़बर आहे गुलारची लॻ खोरवा शहर में JUI सूब सिंध जे अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरो जो जलसो। हज़ारे माण्हुनि जी शिरकत। रोज़ाना मुल्क में 1 अरब रुपयनि जी करप्शन थिए थी। बदीन ज़िला जेको पूरे मुल्क खे तेल ऐं गैस जी पैदावार ॾिए थो, पर हिन ज़िले जो माण्हू गुरबत वारी ज़िंदगी पियो गुज़ारे। ज़िला बदीन खे वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत भले फंड न ॾिए, सिर्फ़ तेल ऐं गैस जी रॉयल्टी ॾिनी वञे, तॾहिं बि इलाइक़ो वॾी तरक़ी करे वञे। हिन चयो त रॉयल्टी जी रक़म ई 5 अरब थी वञे थी। PP जी हुकूमत ते तनक़ीद कंदे मौलाना राशिद महमूद सूमरे चयो त सिंध जे इस्पतालनि में माण्हुनि जो इलाज नथो थिए। जॾहिं त ज़रदारी जी न्याणी जी ॿिली बीमार थिए थी त उन्हनि जो हेलीकॉप्टर में खणी इलाज करायो थो वञे, पर जेकॾहिं को ग़रीब बीमार थी मरी थो वञे त उनजो लाश खणण लाइ एम्बुलेंस बि नथी मिले। बदीन ज़िला जी पाणी जी खोट जे सिलसिले में ॻाल्हाईंदे चयईं त बदीन ज़िला जी शाख़नि में पाणी जी खोट जो अज़ालो कयो वञे। JUI ज़िला बदीन जा अॻवान डिप्टी कमिश्नर बदीन सां मिलण ऐं 2 ॾींहनि जो टाइम ॾिन। 2 ॾींहनि में पाणी जी खोट पूरी न कई वई त DC हाउस जो घेराव कयो वेंदो। हिन जलसे खे JUI ज़िला बदीन जो जनरल सेक्रेटरी मौलवी फ़तह मोहम्मद मेहरी, मौलवी उल हसन ज़नऊर, अली मोहम्मद मर्री पिणु ख़िताब कयो।